बाजबोयाई मना रेत में रेत हुई तू छप्पर तुम छाओ उजाड़ो कहाँ तो के मालूम सकता साईं मोजा हिन पूरे सथ की पूरी मटियारी किसी का जेके इंटेलेक्चुअल मानवन पूरी सिंध जो जो सथ है उन्हनि जे अॻियां अॼु हिकिड़ी तमामु हिकिड़ो निमाणो अर्ज़ असां रखूं था। मुंहिंजो नालो डॉक्टर अली मुराद लखवाणी आहे। मूं भिटाई जो रिसालो तरतीब ॾिनो आहे। मूं भिटाई ते जेके तहक़ीक़ी कालम लिखिया आहिनि उहे पूरी दुनिया में पढ़िया वञनि था ऐं असां हींअर जेके बि असां मुलाज़िम आहियूं 2017 खां हिते सूफी यूनिवर्सिटी में कमु करे रहिया आहियूं। हाणे जेकॾहिं असां इन ॻाल्हि खे ॾिसूं त भिटाई जो पैगाम पूरे जेके बि औलिया किराम सन उन्हनि जो पैगाम बाज भरियो पैगाम आहे। ही यूनिवर्सिटी जनाब आसिफ अली ज़रदारी जो विजन हो जेको इहो हो त भई जेकॾहिं एक्सट्रीमिज़म हुजे जनरेशन सन उन्हनि जे लाइ कहिड़े क़िस्म जो मवाद हुजे जेको असां पहुचाए सघूं। साथी शामिल थिया आहिनि असां कमु कंदा रहियूं था। ॾाढे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। उन यूनिवर्सिटी जो बागू हिकिड़ी इंतिहा पसंदि औरत, उन यूनिवर्सिटी जो बागू हिकिड़ी अहिड़ी औरत जेका बुज़ुर्गनि चए थी भिटाई मां आउं फासी वई आहियां, जेका चए थी भिटाई जो पैगाम मूंखे न खपे, जेका चए थी जेके दरगाह जा इज़त वारा माण्हू जेके सियासी मखदूम साहिबान या ॿियूं जेके सियासी धुरियूं आहिनि उन्हनि जे लाइ नाज़ेब लफ़्ज़ इस्तेमालु करे थी, जेका जंहिंखे जेॾी महिल खपे उहा छुड़वागी करे मुलाज़िमनि जी इंसल्ट करे। असां इन सॼे मामले जे लाइ कोर्ट में पिटीशन दाख़िल करे छॾियो आहे, पर अॼु असां भिटाई जी दरगाह में पिटीशन दाख़िल कयो आहे। अॼु असां तव्हांजे अॻियां इहो निमाणो अर्ज़ु रखूं था त ख़ुदा तव्हांजा जेके बि सियासी या समाजी शयूं आहिनि पर असांखे इंतिहा पसंदी खां जान छॾाई वञे। हिकिड़ी असांखे ॾिसो मूं साईं सरदार शाह खे सुञाणा थो, यकीन कंदो हर स्कूल में साईं वेंदो आहे, भिटाई जा बैग पढ़ाईंदो आहे, इन जे करे इहो वाजिब जो पैगाम आहे। उन जे भिटाई जे क़दमनि में वेही जेको भिटाई जो गुस्ताख़ हुजे जेको इंतिहा पसंदी करे उन खे सालनि खां यूनिवर्सिटी ऑफ सूफीज़म जी वाग ॾिनी वई आहे। कहिड़े कानून तहत साईं माफ़ कजो, मां तव्हांजे दिलि में केरु न करे जेकॾहिं का मुंहिंजा लफ़्ज़ कंहिंखे नागवार गुज़रे त मां उनखे माज़रत कयां थो, पर आउं सम्झां पियो जेकॾहिं इन अमल खे हींअर असां न रुकियो त ईंदड़ वक़्त में इहो असांजे लाइ इलाही हाञो थींदो। इहो हिकिड़े असां मुलाज़िमनि जो मसइलो कोन्हे, इहो पूरी सिंध जो मसइलो आहे, इहो तसव्वुफ़ जो मसइलो आहे, इहो इंतिहा पसंदी खे फ़रोग़ ॾियण जो मसइलो आहे ऐं इन खे असांखे हींअर रोकणो पवंदो। ॿुधारा तव्हां कंहिं बि साञावंद माण्हू खे कंहिं बि अहिड़ो वेल क्वालिफाइड पूरी सिंध मां माण्हू हुजे जीअं साईं कमाल ॼावड़ो साहिबु हो, उन पहिरीं पिटीशन कोर्ट में दाख़िल कयो त ही इंतिहा पसंद औरत आहे, ही इंटॉलरेंस खे प्रोमोट करे थी, हिनखे दरवेशन जी पैगाम जी का साञा कोन्हे। लिहाज़ा असांजी तव्हांखे इहा अपील आहे त इन मामले ते जल्द खां जल्द फ़ैसिलो कोन कयो वञे। असांजी रेगुलराइज़ेशन सां गॾु को अहिड़ो साञा वारो माण्हू हुजे जो दरगाह जे पैगाम खे सम्झी सघे। महिरबानी।